जी नाज़रीन असां वक्त ধাॿेजي प्रेस क्लब मौजूद आहियूं जिते शेख अब्दुलमजीद सिंधी क़ानूनी जे रवासियन पानी जी गैर क़ानूनी कनेक्शन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। इलाही गैर क़ानूनी कनेक्शन लॻी चुका आहिनि जेका असां बाला अफ़ीसरनि खे इतला बि कई आहे। पुराणे जेको हाणे ख़तमु थियो आहे चेयरमैन उन खे ऐं नसीर पुलीजो साहिब खे ऐं ॿियनि आला हुकामनि खे ॿुधायोसीं त गैर क़ानूनी कनेक्शन लॻल आहिनि। उन्हनि असां सां तावन कयो, लेकिन हाणे वधीक अॻिते जेका माण्हू वधीक प्लाटिंग करे सोसाइटियूं ठाहिण पिया उहा हाणे असां सां इहो ज़ुल्म करनि पिया त जेका असांजी पुराणी लाइन उन मां 4 इंच जे कनेक्शन जी लाइन जोड़ण जी कोशिशि था कनि। पासे में घारो पंप हाउस आहे, उतां बि कराचीअ खे पाणी मिले थो। 2 करोड़ माण्हुनि खे हितां खां पाणी मिले थो ऐं उहे पाणीअ जे लाइ को बि मुतालबो कोन था कनि। उहे ख़ुशि आहिनि, पर हितां जा मक़ामी माण्हू जेके कराची खे बैन अल-अक़वामी शहर खे पाणी फराहम कनि था उहे पाणी लाइ तड़पनि पिया। हिते फार्मनि ते गैर क़ानूनी कनेक्शन हलनि पिया, हिते गैर क़ानूनी प्लाटिंग थिए पई, उन जे लाइ पाणी जूं गैर क़ानूनी लाइनूं वञनि पियूं। हमारा गैर कानूनी जो कनेक्शन दे रहे हैं बंद किए जाएं और गैर कानूनी प्लाटिंग को कटिंग कर रहे हैं, उसके हमारे हकूक बुनियादी हकूक तलब कर रहे हैं। ये नाइंसाफ़ी बंद होनी चाहिए, वरना हम मजबूर हो जाएंगे एहलियाने ये मार्केट वाले ধাॿेजि वाले कि हम कोई लाहेअमल अख्तियार करें। अकबरी कब्रिस्तान शेख अब्दुलमजीद सिंधी कॉलोनी से 4 इंची की गैर कानूनी कनेक्शन जो आगे गैर कानूनी प्लाटिंग और गैर कानूनी तरीके से लेके जा रहे हैं। हम अब शेख अब्दुलमजीद सिंधी कॉलोनी के लोग इसके लिए एहतजाज कर रहे हैं और वार्निंग दे रहे हैं कि अगर ये पानी की गैर कानूनी 4 कनेक्शन इंची की लाइन ना रोकी गई तो हम लोग अपने एहतजाज का दायरा बढ़ाएंगे। एहतजाज करने जो मौक़ो ॿुधो, हाणे ज़रूरत न ॻाल्हि जी आहे। एसी साकरो DC ठठो ऐं जेके मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि फौरी तौर ते नोटिस वठी करे जेके गैर क़ानूनी पाणी कनेक्शन आहिनि उहे कटाए वञनि। कैमरामैन टीम सां गॾु मक़सूद जो कयो, अवामी आवाज़ TV ধাॿेजि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।